नाज़रीन, सिंध जो कचो रुगो धाड़ेल ऐं ॾोहारनि जो इलाइक़ो न आहे, पर उते जे अमन पसंद माण्हू बि रहनि था जेके भाईचारे, महिमान नवाज़ी ऐं रिवायतुनि खे अॼु बि ज़िंदा रखियो अचनि था। उन हवाले सां ॾिसूं था गुड्डू मां मेहरान टीवी जे रिपोर्टर शेरबाज़ खोसो जी हीअ रिपोर्ट। अज भी हथ दोवारण वारा प्या थी, कुर्बाई मोहब्बत वारा मरी कोन व्या थी। अञा आहिनि आबादो ताकू, अञा आहिनि आबाद, अञा आहिनि आबादो ताकू, अञा आहिनि आबाद। अज भी हथ दोवारण वारा प्या थी। कच्चे जो नालो ॿुधण सां अक्सर माण्हुनि जे ज़हन में हिकु ॻाल्हि अचे थी, ॾोहारी या धाड़ेल, पर हक़ीक़त उन खां बिल्कुलु अलॻि आहे। कच्चो रुगो ॾोहारी इलाइक़ो न आहे, हिते सिंध जी उहा धरती आहे जिते अॼु बि अमन, भाईचारो, महिमान नवाज़ी ऐं रवायतूं ज़िंदा आहिनि। कच्चे जे ॻोठनि में अॼु बि ओताकूं आबाद आहिनि जिते शाम जो माण्हू गॾिजी वेहनि था, चांहि पीअनि था ऐं ज़माने जूं ॻाल्हियूं कनि था। बाबा ॻाल्हि ॿुधो न, असांजे कच्चे में अमन आहे, धाड़ेल एॾो को रहंदो न आहे। कुमिन जहिड़नि जा माण्हू रूपोश थींदा आहिनि, पोइ उन्हनि खे पुलिस इनवाल्व कंदी आहे, भई हे धाड़ेल आहे। पोइ हिकिड़ा विड़ियालनि पाण में, पोइ उहे घुताईंदा आहिनि अफ़सरनि खे, हे धाड़ेल थी से असां न हुई। पोइ इन्हनि जो तासाब हिक ॿिए सां अहिड़ो हूंदो आहे जो एतिरो अलाह पनाह ॾे। असांजे मुल्क में उहा अमन आहे। असां पियूं ॾाॾे खां वठी उतां कयूं, हर महिमान, हर अफ़सर अचे त बि उन जा हथ धोईंदासीं, ग़रीब जा धोईंदासीं, वॾेरे जा धोईंदासीं। क़ौमी झेड़े जे करे लक़ब ॾिनो वियो आहे, धाड़ेल कोन्हनि। आहिनि पंहिंजा माल वारा, ख़ुशि आहिनि, उताकी बि आहिनि कचनि जा माण्हू घणा हेॾी दरियानि जी वटनि सां। फसल से कणक थिए, गियल में पंजाब ॾे या सिंध में काथी काथी कमांद, वाड़ घटि जो कचो आहे, ॿुॾी वेंदा आहिनि वाड़, पाणी ईंदो आहे, हाणे सैलाब पियो आहे, वाड़ ॿुॾी आहिनि मुंहिंजे अॻो। परदेसी जी हर माण्हू असांजो सिंध जो उन जी अञा चेट सिंधी खां परदेसी जी वधीक कदो। क़ुर शरीफ़ वारा रहंदा आहिनि असां वटि, उहे मिठाइयूं वठंदा आहिनि, उन्हनि जी मां चेट उन पंहिंजे इलाइक़े खां वधीक कदो, छो उहे परदेसी आहिनि। परदेसी जी में चेट करणी आहे। हितां असां जेका आहियूं मखण ते, लस्सी ते, हर ॻाल्हि ते ठहिया कड़ाऊं सिंधी। हू पंहिंजनि महिमाननि जी इज़त कंदा आहिनि। कच्चे जे माण्हुनि जो मिज़ाज नरम ऐं दिलि साफ़ आहे। हू पंहिंजनि महिमाननि सां प्यार ऐं एतिराम सां पेश ईंदा आहिनि। हिते उतां जो दुश्मन अचे, सॼण अचे पियो, उतां त पुॼी वियो अंदरि, ईअं संत महिमान आहे असांजो, उन ते सिर ॾियण रहूं। फसल इहो सारी कमांद, इहो फुटी, कणक ऐं गाह राईंदा आहियूं, ॿियो त कुझु कोन्हे। वधीक में वधीक कमांद आहे। हा, कच्चे में केतिरा ई ॻोठ अहिड़ा आहिनि जिते कॾहिं बि को जहिड़ो या ॾोह नाहे थियो। माण्हू पंहिंजे ज़िंदगी में रुधल आहिनि, बचनि जी तालीम, ज़मींदारी ऐं रोज़गार में लॻल आहिनि। उहे अमन चाहिनि था, पर ॾुख इन ॻाल्हि जो आहे त कुझु ॾोहारी टोला सॼे सिंध इलाइक़े जो नालो ख़राबु करे रहिया आहिनि। कच्चे जो असुलु चहिरो, जंहिंमें मोहबत, भाईचारो आहे, सिंधी सक़ाफ़त आहे ऐं इंसानी क़दरुनि जी ख़ुशबू आहे। कच्चे में सिर्फ़ु ॾोहारी न, पर नेक दिलि, सादा माण्हू ऐं महिनती माण्हू बि रहनि था, जेके अमन सां पंहिंजो ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। कच्चो सिंध जो हिसो आहे ऐं सिंध जो हर हिसो मोहबत ऐं महिमान नवाज़ी सां भरपूर आहे। बसि ॾिसण लाइ अखि ऐं ॿुधण लाइ साफ़ दिलि हुजे। कैमरामैन टीम शेरबाज़ खोस सां गॾु मेहरान टीवी न्यूज़, गुड्डू। अज भी हथ दोवारण वारा प्या थी, कुर्बाई मोहब्बत वारा मरी कोन व्या थी। अञा आहिनि आबादो ताकू, अञा आहिनि आबाद, अञा आहिनि आबादो ताकू, अञा आहिनि आबाद।